लाड़काणो खां ख़बर मां ताईं पहुचाईंदासीं, जिते रतोदिरो बाईपास ते कारखाने अंदरि कम कंदड़ पूरियत पेर तिरकण सबबि पाणी जी टैंकी में किरी फोत थी वियो। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। लाड़काणो खां 17 वरियनि जो जमाल शाह कम दौरान पाणीअ जी टैंकीअ में किरी फोत थी वियो। मढ़ अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। लाड़काणो खां रतोदिरो बाईपास ते कारखाने अंदरि कम कंदड़ पूरियत पेर तिरकण सबबि पाणीअ जी टैंकी में किरी फोत थी वियो। मढ़ खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। लाड़काणो खां इहा ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। 17 वरियनि जो जमाल शाह कम दौरान पाणीअ जी टैंकीअ में किरी फोत थी वियो, जंहिंजे मढ़ खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे KTN न्यूज़ रिपोर्टर सरकत सदायो। जी सरकत, छा तफ़सील आहिनि? जी रोशनी, रतोदरो शहर में हिकिड़ी मिल ते कारखाने ते कमु कंदड़ पोरियत जेको उन जो पेर तिरकण सबबि उते जी टैंकी आहे पाणी जी, उन में उन जो लाश मिलियो आहे रतेदरे मां। ऐं उन जी जेका सुञाणप आहे उहा 17 सालनि जो आहे सैद जमाल शाह, जेको रतेदरे भरिसां अॻोठ जहान शाह जो रहवासी आहे, उनजी सुञाणप थी आहे। ऐं उनजो लाश मिलियो आहे। वाक़े खां पोइ रतेदरे पुलिस खे इतलाह ॾिनो वियो। रतोदरो पुलिस पहुची उहो टैंकी मां लाश बि कढायो आहे। हिन वक़्तु अस्पताल उनखे मुंतक़िल कयो आहे। उनजा जेके वारिस आहिनि उहे बि पहुता आहिनि। पुलिस जो इहो चवणु आहे त पेर तिरकण सबबि जेको नौजवान आहे उहो उन टैंकी में किरी फोत थी वियो आहे। बाक़ी उनजा वारिस बि पहुता आहिनि ऐं वधीक जेका कार्रवाई आहे या उनजो पोस्टमार्टम वग़ैरह उहो बि थींदो ऐं उनखां पोइ वरी ॿी ॻाल्हि वाज़िह थी वेंदी। जी वॾी महिरबानी। नासिर लाड़काणो खां सरकत सदायो असांखे तफ़सील ॾिना आहिनि। रतोदिरो बाईपास ते कारखाने अंदरि कम कंदड़ पोरियत पेर तिरकण सबबि पाणी जी टैंकी में किरी फोत थी वियो। मढ़ अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे।